लाड़काणो में वाबड़ा हाइड्रो यूनियन जे सर ते वाबड़ा जी निजकारी ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कए धरणो हयो आहे। वाबड़ा हाइड्रो यूनियन जे मरकज़ी सर ते निजकारी ऐं महांगाई ख़िलाफ़ लाड़काणे कंबर शहदादकोट ज़िलनि जे मुख़्तलिफ़ वाबड़ा ऑफिसनि मां आयल पुरहतन रीजनल चेयरमैन निसार अहमद शेख जी अॻवानी में पावर हाउस लाड़काणे खां रैली कढी जिना बाग अॻियां धरणो हयो। धरणे खे ख़िताब कंदे निसार अहमद शेख अब्दुल्ला सूमरो, अली मोहम्मद जतोई, हाशिम गाद, महमूद पठान, ख़ालिद सूमरो ऐं सरवर जूने जो चयो त वफ़ाक़ी सरकार जी निजकारी वारे ऐलान जी सख़्त मज़म्मत करियूं था। मौजूदा हुकूमत इंसानी ज़रूरत जूं बुनियादी शयूं महांगियूं करे ग़रीब आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि जो तमुनामान जी हालत एॾी ख़राब आहे जो शिकारपुर जे वाबड़ा मुलाज़िम मुख़्तियार उजण जो नौजवान पुट इलाही बख़्श उर्फ़ फैसल उजण 10 ॾींहं खां अगवा थी वियो आहे, पर संदसि को पतो नाहे पियो। हुननि मुतालबो कयो त मज़दूर दुश्मन पॉलिसियूं निजकारी ऐं महांगाई ख़त्म कई वञे, पघारुनि ऐं उजरतुनि में वाधारो कयो वञे, इलाही बख़्श उजण समेत समूरा अगवा थियल माण्हू हथ कया वञनि।